नुसरत फ़िरोज़ अॻूणे MNA सैयद ज़फ़र अली शाह जे ताउन सां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ज़िले नुसरत फ़िरोज़ जे सदर सरदार मोहम्मद रमज़ान लुंडी जी अॻवाणीअ में मेहरापुर में बानी PTI जी आज़ादी लाइ रैली कढी वई। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ज़िले नुसरत फ़िरोज़ जे सदर सरदार मोहम्मद रमज़ान लुंडी जे सॾ ते मेहरापुर में बानी PTI जी आज़ादी लाइ शानदार रैली कढी वई। रैली में सिंध कैबिनेट मां सरदार इरशाद सांद, डिवीज़न काबीना जो अॻवान दोस्त अली खोसो, रिज़वान खानज़ादा, जनरल सेक्रेटरी फैज़ मोहम्मद मल्हा, PTI यूथ विंग, लेबर विंग, इंसाफ़ लाइ फ़ॉर्म विंग समेत PTI जे कारकुननि वॾे जोश ऐं जज़्बे सां शिरकत कई। रैली में शिरकत कंदड़नि हथनि में बैनर्स ऐं प्लेकार्ड खणी बानी PTI खे आज़ादु कयो जा नारा हणी रहिया हुआ। रैली शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी वॾे इज्तिमा में तब्दील थी। इन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त बानी PTI पाकिस्तान जो हक़ीक़ी अवामी लीडर आहे जंहिं मुल्क लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, पर खेसि सियासी इंतकाम हेठि नाजाइज़ केसनि में क़ैद कयो वियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।